Welcome to Sensoft Studio. This is Hal Jandio. So अॼु असां नेक्स्ट वीडियो था सिखूं जीअं असां मेन्यू त मुख़्तलिफ़ करे चुका आहियूं कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असां कमु कंदा आहियूं ऐं पोइ असांजूं शो थींदा आहिनि मेन्यूज़ जीअं फॉर्मेट मेन्यू आहे त लेट्स सी असां उनखे फॉर्मेट मेन्यू खे कीअं कमु कंदासीं ऐं उहो असांजो कीअं ओपन थींदो आहे अचो त असां उनखे सिखूं त जेको फॉर्मेट मेन्यू आहे उहो कीअं ओपन थींदो आहे ऐं असां कहिड़ी सेटिंग करे सघूं था फॉर्मेट मेन्यू जी मदद सां जीअं असां तस्वीर ओपन कंदा आहियूं त तस्वीर में कहिड़ियूं सेटिंग्स अची वेंदियूं आहिनि उहे असां कीअं कंदा आहियूं फर्दर उन में कहिड़ियूं असां चेंजिस कंदा आहियूं कहिड़ो स्टाइल्स असांखे नीड पवंदो आहे त असां किथां आणियूं उहो असां MS वर्ड में अॼु सिखंदासीं त लेट्स सी असां ॾिसूं था जीअं ॾिसो असां मेन्यूज़ मां डिफरेंट शयूं करे सघूं था जीअं असां इंसर्ट था कयूं का बि तस्वीर हितां असां तस्वीर का बि असां ओपन था कयूं फॉर एग्जांपल ठीकु आहे हीअ असां तस्वीर ओपन कईसीं हाणे असां छा कंदासीं हिन जी ब्राइटनेस हिनखे पहिरियों असां साइज़ थोरी घटि कयूंसि साइज़ जीअं घटि कईसीं त असां हिन जी हाणे ब्राइटनेस वधाइणु चाहियूं त असां हितां ब्राइटनेस घटि वधि करे सघूं था ॾिसो ज़्यादा ब्राइटनेस ॾींदासीं ॾिसोसि नॉर्मल ॾियोसि 10% या असां 40% हितां असां ब्राइटनेस सेटिंग करे सघूं था हुनजी जेतिरी बि असांजी नीडेड हुजे कंट्रास्ट सेट कयूं त ॾिसोसि कंट्रास्ट असां हुनजी सेट करे सघूं था इन जी मदद सां उन खां पोइ कलर असां पंहिंजी डिफरेंट रखणु चाहियूं ॾिसोसि असां हितां कलर रखी सघूं था जेको बि असांखे कलर नीडेड हुजे उहो असां हितां कलर अप्लाई करे सघूं था हिन जे मथां ऐं जेको बि असांखे नीडेड हूंदो त उहो असां ॾेई छॾींदासीं फॉर एग्जांपल इहो ॾिनोसीं पिक्चर कंप्रेस करणु चाहियूं यानी कि साइज़ वग़ैरह असां ऑप्शन्स ते अचोसि यानी कि हीअ असांजी हेतिरो रखणु चाहियूंसि ओके असांजी तस्वीर एक्चुअली साइज़ वग़ैरह इंक्रीज़ कोन थींदी आहे रीसेट पिक्चर जे असां सेट कंदा आहियूं त असांजी रीसेट साॻी अची वेंदी वापसि जेका बि तस्वीर हुई उहा असांजी सेटिंग वापसि अची वेंदी जीअं फॉर एग्जांपल असां कंट्रास्ट मां हीअं ॾिनोसीं रीसेट कंदासीं असांजी वापसि अची वेंदी चेंज करणु चाहियूं पिक्चर असां हितां चेंज करे सघूं था जीअं ॾिसो चेंज असां फॉर एग्जांपल का बि तस्वीर असां ॿी रखणु चाहियूं असां ॿी रखी सघूं था हितां विद दी हेल्प ऑफ हिन जी मदद सां मीन्स कि असां चेंज करणु चाहियूं त असां उहो चेंज करे सघूं था हिन ई सां इंसर्ट कयोसि सेम तस्वीर आहे त सेम ई असांजी अची वेंदी चेंज बि असांजी हिन तरीक़े सां असां ॾेई सघूं था फॉर एग्जांपल असां हिन जी मदद सां असां चेंज था कयूंसि ॾिसो उहो चेंज थींदी तस्वीर साॻे तरीक़े सां चेंज करणु चाहियूंसि असां वधीक चेंज करे सघूं था सेम तरीक़े सां उन जी तस्वीर खे ॿी तस्वीर में उन खां पोइ पिक्चर स्टाइल्स असां पिक्चर स्टाइल्स असां रखी सघूं था ॾिसो हुन स्टाइल्स में असां जेको बि अप्लाई करणु चाहियूं असां हितां अप्लाई करे सघूं था हीअ सभु पिक्चर्स स्टाइल्स आहिनि जेको बि असांखे नीडेड हुजे स्टाइल्स में असां हुनखे उअं ई रखी सघूं था हीअ कुझु पिक्चर्स या डिज़ाइन्स आहिनि जेके असां अप्लाई करे सघूं था हिननि जी मदद सां उन खां पोइ पिक्चर कंहिं बि शेप में रखणु चाहियूं असां पिक्चर शेप में ॾिसो रखी सघूं था जेको बि असांजो शेप हुजे उहो उन शेप में असां हुनखे अप्लाई करे सघूं था ॾिसो मीन्स कि असां हुनजी मर्ज़ी असांजी जेका नीडेड हूंदी जीअं मूं अॻु में बि चयो ऐं जेकॾहिं असांजी जेका नीडेड हूंदी जेका ज़रूरत हूंदी उन मुताबिक़ असां हुनजी चेंज कंदासीं बॉर्डर्स ॾियणु चाहियूंसि असां बॉर्डर्स वग़ैरह ॾेई सघूं था फॉर एग्जांपल ग्रीन ज़्यादा असां बॉर्डर्स जो वेट वधाइणु चाहियूंसि ॾिसो हुनजो वेट वग़ैरह वधाए सघूं था बॉर्डर असां ख़तमु करणु चाहियूंसि नो बॉर्डर ॾिसो नो बॉर्डर अची वेंदुसि इफेक्ट ॾियणु चाहियूं डिफरेंट इफेक्ट्स आहिनि ॾिसो असां इफेक्ट्स अप्लाई करे सघूं था या असां 3D अप्लाई करणु चाहियूंसि असां 3D रखी सघूं था ॾिसो हीअ सभु छा आहिनि स्टाइल्स आहिनि जेके असां अप्लाई करे सघूं था फॉर सपोज़ असां हितां स्टाइल्स रखी छॾियूंसि जीअं असांखे सम्झ में प्रॉपर तरीक़े सां 3D स्टाइल्स अचनि हीअ ॾिसो 3D स्टाइल्स असांखे ईअं अप्लाई करे सघूं था असां जेके बि हूंदा उन जी मदद सां असां ॾेई सघूं था 3D इफेक्ट्स असां ॾिसो हिननि खे चुरपुर नथा करे सघूं ॾिसो केॾी बि कोशिशि कयूं था न हेठि थी थिए न मथे थी थिए पिक्चर असां सिलेक्ट करे असां पोज़ीशन्स ते असां का बि रखणु चाहियूंसि त पोज़ीशन्स उते अची वेंदी ब्रिंग फ्रंट कयूंसि असां कंहिंजे बि हेठां रखणु ॾियूंसि या हुनजे मथां रखूंसि असां उहे हिनजे टेक्स्ट हुजे त टेक्स्ट जे हेठां अची वेंदी जीअं असां व्यू मेन्यू में सिखियो हुजे त असां पिक्चर खे हेठां ऐं मथां रखी सघूं था ॾिसो हिनखे चुरपुर असां ज़्यादा कराइणु चाहियूं त असां छा कंदा हिते अची करे को बि स्टाइल्स खणूं टाइट था कयूंसि त असां टाइट जी मदद सां असां किथे बि रखणु चाहियूंसि रखी करे सघूं था अलाइनमेंट रखणु चाहियूंसि लेफ्ट राइट सेंटर असां रखणु चाहियूं असां रखी सघूं था
उन खां पोइ रोटेट करणु चाहियूंसि असां ॾिसो रोटेट रखणु चाहियूंसि या सेम तरीक़े सां वर्टिकल फ्लिप कयूंसि या असां सेम रोटेट करे उन जी वर्टिकल फ्लिप असां ख़तमु कयूंसि जीअं असांजी टेक्स्ट जेका हुजे उहा हॉरिजॉन्टल फ्लिप कयोसि ॾिसोसि असां सॼी सेटिंग वग़ैरह उअं ई रखी सघूं था क्रॉप करणु चाहियूं असां पंहिंजी तस्वीर खे असां नंढो करणु था चाहियूं असां नंढो करे सघूं था ॾिसोसि ओतिरी असांजी टेक्स्ट नंढी थी वेंदी मीन्स की असांजी जेका तस्वीर हूंदी उहा वापसि कंट्रोल ज़ेड कयोसि तव्हांजी तस्वीर वापसि सेम पोज़ीशन में अची साइज़ असां हिन जी घटि वधि करणु चाहियूं असां करे सघूं था ॾिसोसि हिन जी मदद सां असांजी साइज़ हुनजी असां घटि वधि रखणु चाहियूंसि असां हिन जी मदद सां रखी सघूं था विड्थ ते रखणु चाहियूं वधाए त वधाए सघूं था असां विड्थ ते ॾिसोसि जेका बि असां साइज़ वग़ैरह चेंज करणु चाहियूं असां करे सघूं था ही कुझु असांजे टिप्स हुयूं जंहिंजी मदद सां असां टिप्स न बल्कि हिकु मेन्यू हुयो जेको शो न थींदो आहे फॉर्मेट मेन्यू सां सिखियोसीं होप त तव्हांखे हीअ सभु शयूं प्रॉपर तरीक़े सां सम्झ में आयूं हूंदियूं अगरि असांजो वीडियो तव्हांखे सम्झ में आयो हुजे प्लीज़ या पसंदि आयो हुजे त प्लीज़ पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो थैंक यू फॉर वॉचिंग